चांहि हराम आहे, निंड हराम आहे, मानी हराम आहे, सुकून फिटल आहे। कल्ह खां वठी करे कराचीअ में ओवरऑल पूरे पाकिस्तान में सिंध जी सूरत हाल ॾाढी ॾुखोईंदड़ आहे, बेचैनी वारी आहे। PTI जा अॻुवाण हिन वक़्तु बि परेशान आहिनि। ख़ान साहब जो अलाए छा थींदो। ख़ान साहब खे थींदो त कुझु बि कोन, ऐं थोरी देरि खां पोइ ज़मानत या कुझु न कुझु तरीक़ो करे ख़ान साहब खे ॿाहिरि कढींदा। पर जेकी प्यारु कंदा आहिनि ख़ान साहब सां उन्हनि खे मज़ो न आहे, उन्हनि खे करार न आहे। मूंखां बि खोड़ सारा माण्हू फ़ोन करे पुछनि था, छो त इंटरनेट पाकिस्तान जी बंदि कई वई आहे। इंटरनेट सर्विस राति खां वठी करे यको मुसलसल बंदि आहे, ऐं इंटरनेट बंदि आहे त माण्हू अधु बीमार थी पिया आहिनि। माण्हुनि खे सफ़ा ईअं कोमा में धिकण जी ॼण त कोशिशि कई थी वञे, माण्हू सफ़ा लाचार थी विया आहिनि। माण्हू सोचींदा हाणे मरी न वञूं इंटरनेट खां बग़ैर, छो त इंटरनेट बि ॼण त अॼुकल्ह जी ऑक्सीजन आहे। सो बहरहाल इमरान ख़ान साहिब जी गिरफ़्तारी नेठि अमल में आंदी वई, ऐं ख़ान साहिब जॾहिं वञी रहियो हुयो कोर्ट वारी साइड त उनखां पहिरियां गाॾी में उन हिकिड़ी वीडियो रिकॉर्ड कई, जंहिंमें चयो हुअईं त न सिर्फ़ु हिकिड़े इदारे जी इज़त हुजणु घुरिजे, पर पूरे पाकिस्तान में रहंदड़ हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी रेस्पेक्ट आहे, पंहिंजी हिकिड़ी इज़त आहे, हर माण्हूअ जी इज़त हुजणु घुरिजे। बहरहाल अब्दुल कादिर ट्रस्ट जे हवाले सां चवनि था त नैब उनखे गिरफ़्तार कयो आहे, करप्शन जो इल्ज़ाम आहे, ॾिसजे त अॻिते छा थो थिए। ऐं शाह महमूद कुरैशी साहिबु सुबुह सां मां TV पे ॾिठी त चयूं पिए त इमरान ख़ान सां वकीलनि खे बि मिलणु नथो ॾिनो वञे फ़िलहाल। ख़ान साहिब जी तबियत कीअं आहे, बहितर आहे न आहे, इन हवाले सां फवाद चौधरी साहिब जेको ट्वीट बि साम्हूं आयो, ऐं फवाद चौधरी साहिबु चयो त ख़ान साहिब सां जेकॾहिं मुलाक़ात नथी कराई वञे त उनजी सिहत जे बारे में क़ौम खे आगाह कयो वञे त हू ठीकु आहे या न आहे, छो त हुनजे टंग में फ्रैक्चर आहे। किन माण्हुनि उन ते खोड़ सारा तबरा ऐं तबसरा कया आहिनि। तबरा कंदड़नि जो चवणु आहे त जॾहिं गिरफ़्तारी थी त ख़ान साहिब वरी पाण ठीकु थी वियो, जॾहिं त हू पहिरियां व्हीलचेयर ते हुयो। के चवनि था त ख़ान साहिब खे टंगो टाली करे खणी विया आहिनि, जेकॾहिं गौर सां फुटेज ॾिसंदो थोरो मथे खॼल आहे, ऐं उनखे ईअं सहारो ॾेई या पुठियों पकिड़े ऐं ईअं जुंबे ऐं खंभे वञनि था। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेको इहो मामिलो थियो आहे त ख़ान साहिब पाण ई ठीकु थी वियो आहे ऐं पाण पेर माना इस्तेमालु करे ऐं हली रहियो आहे। बहरहाल खोड़ सारनि माण्हुनि जो खोड़ सारो रायो आहे। हीअ गिरफ़्तारियूं जेकॾहिं अमल में अचणु शुरू थियूं आहिनि त इन गिरफ़्तारियुनि जो इख़्तिताम किथे थींदो, इन गिरफ़्तारियुनि जी पुॼाणी किथे थींदी, किथे इहा गिरफ़्तारी किथे भयानक त न आहे, किथे ईअं न थिए जो वॾनि वॾनि उहिदनि ते वेठल माण्हुनि जे ॻिचीअ में हथु विधो वञे। बहरहाल जस्टिस हाई कोर्ट जेको आहे उन फरमायो आहे ऐं चयो अथई त ख़ान साहिब जी जेका गिरफ़्तारी आहे उहा क़ानूनी कई वई आहे, ऐं क़ानून खां मथां क़ानून खां बालातर को बि कोन्हे को। पाकिस्तान में सूरत हाल इहो ई त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी, बल्कि केतिरनि ई महीननि खां वठी ख़ान साहिब जॾहिं खां वज़ीर आज़म जी सीट तां लथो आहे त हुन यको ॻाल्हाइणु पियो शुरू कयो, ॻाल्हि ते ॻाल्हि, ऐं ख़ान साहिब सां गॾु वरी ॿिया सियासतदान बि हिक ॿिए ते जेका इल्ज़ामबाज़ी अॻे सियासत ताईं हूंदी हुई तॾहिं बि ठीकु, हाणे इदारनि खे बि बदनाम करण जी कोशिशि कई पए वई, छो त इदारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु पाण वटि जेकी तमामु घणा मसइला थियनि था उहे इदारनि ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ते थियनि था, छो त के इदारा अहिड़ा बि आहिनि जिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु सुठो न आहे। पाण वटि जेकॾहिं ॻाल्हाइजे थो त उहो मैसेज जेको आहे उहो ॿाहिरि ॿियनि जॻहियुनि ते सुठो नथो वञे। भारत में कल्ह PTI जे सरबराह इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ पाकिस्तान में जेकी मामला मसइला थिया आहिनि उन्हनि ते जश्न मल्हायो वियो आहे भारत में, इहा ख़बर पई। ऐं कल्ह कराची जी जेका सूरत हाल हुई तव्हांखे ॿुधायां त नर्सरी खां वठी जेको शाहरा फिसलो पूरो रस्तो आहे उहो देरि ताईं बंदि रहियो। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ चौक चौराहा बंदि रहिया, एतिजाज रहियो। राणा सनाउल्लाह जो बयानु आयो ऐं उन फरमायो त जेकॾहिं कंहिं बि मिल्कियत खे, सरकारी इमारत खे या कंहिं बि जॻह खे को नुक़सानु पहुतो त उनजे ज़िमेदारनि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो ऐं सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी। उनखां पोइ PTI जा थोरा कारकुन झका थिया, ऐं इन सां गॾोगॾु शाह महमूद कुरैशी साहिब जो बयानु आयो त भाई एहतिजाज करणु, पुरअमन एहतिजाज करणु असांजो हक़ आहे, बाक़ी कंहिं बि मिल्कियत खे को नुक़सानु न पहुचंदो। जेकी टाइगर्स आहिनि या PTI जा जेके कारकुन आहिनि, जेकी नौजवान आहिनि, उहे सभु ॾुख जी लहर में वरितल आहिनि। सो बार बार अपडेट्स मुख़्तलिफ़ TV चैनल्स ॾेई रहिया आहिनि, पर पाकिस्तान में इंटरनेट सर्विस बंदि हुजण खां पोइ फ़र्क़ु तमामु घणो पियो आहे, छो जेकॾहिं इंटरनेट सर्विस खुलियल हुजे हा त अञा बाएताल, अञा धमचर, अञा वधीक हुजे हा। सो ॾिसूं त इंटरनेट सर्विस केसीं ताईं बहाल थिए थी। पाकिस्तान जी सूरत हाल तव्हांखे ओवरऑल ख़बर आहे इंटरनेट जी इहा आहे, बाक़ी जिते जिते केबल्स हलनि पिया या वरी जिते जिते असांजी TV नशियात या मुख़्तलिफ़ TV चैनल्स हलनि पिया उन्हनि मां तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो त पाकिस्तान में हिन वक़्तु छा थी रहियो आहे। शाम ताईं चवनि था त थी सघे थो त ख़ान साहिब जी रिहाई थी वञे। ख़ान साहिब जी तबियत हिन वक़्तु कीअं आहे का ख़बर कंहिंखे बि कोन्हे का, नैब जी हिरासत में आहे, ऐं उनखां पोइ मुल्क जो जेको कार वहिंवार आहे उहो ठप बणिजी वियो आहे। हिन वक़्तु समूरा माण्हू पंहिंजे लेखे परेशान आहिनि, पंहिंजे लेखे माना मुल्क में ॿाहिरि जॾहिं असां निकिरूं था त का अहिड़ी सूरत हाल न आहे। सुबुह जो जॾहिं असां हिन प्रोग्राम जे लाइ अची रहिया हुआसीं त असां बि हिक ॿिए सां राब्तनि में रहियासीं, डायरेक्टर, होस्ट, कैमरामैन, इहे सभई दोस्त राब्तनि में रहियासीं त छा सूरत हाल आहे। सो ईअं भउ थिए थो माण्हुनि खे त ॿाहिरि वेंदासीं त मथां
का अणवणंदड़ सूरत हाल थी वञे, मथां को रोड ब्लॉक हुजे, मथां को एहतजाज हुजे, एहतजाज जी ज़द में अची करे या एहतजाज जे ज़मीरे में अची करे को असांखे न नुक़सानु थी वञे, असांजी गाॾीअ खे न नुक़सानु थी वञे, इन भव में इन ख़ौफ़ में माण्हू घरनि खां ॿाहिरि अॼु नथा निकिरनि। बाक़ी जेका सूरत हाल अखियुनि ॾिठी आहे उहा इहा आहे त कराची जा रोड रस्ता बिल्कुलु साफ़ आहिनि ऐं जेको सफ़र करे आउं हिते अधु कलाक में पहुचंदो आहियां, अॼु उहो सफ़र 10 मिंटनि में करे हिते पंहिंजे ऑफिस पहुची चुको आहियां। सो तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में असीं भली कार बि चऊं था ऐं भली कार चवण सां गॾोगॾु तव्हांखे अपडेट्स तव्हांखे मुख़्तलिफ़ चैनल्स ॾींदा रहनि था त असां बि ॾींदा रहंदासीं। इन सां गॾोगॾु असांजो चैनल सिंध टीवी न्यूज़ बि इन सॼे माहौल में किथे कंहिं बिल में पोइ ते न आहे अचो, तव्हांखे उन चैनल तां बि तमामु घणियूं अपडेट्स मिलनि पियूं। सो बहरहाल सियासी मामिलो आहे, इनखे एॾो संजीदा बि न वठिजे। आम माण्हूअ जी जेकॾहिं राय तव्हांखे ॿुधायां त उहो जज़्बाती आहे, पर आउं सम्झां थो त इन जज़्बात में अचण सां असांखे छा मिलंदो। केर बि अचे केर बि वञे, पाकिस्तान में पाण हूअं ई बुख बदाली बेरोज़गारी मुआशी सूरत हाल जेको कारो मुंहुं लॻो पियो आहे उन ते को बि फोकस न आहे। बाक़ी गिरफ़्तारियूं ऐं इहे असांखे छा खणी ॾींदियूं, छो त दुनिया में अॻिते वधणु ई लाज़िम आहे। अॼु अख़बार रोज़ाना ईजल छा थी चवे तव्हांखे सही तरीक़े सां पढ़ी ॿुधायां, छो त सवेर तव्हांखे थोरी ईअं चुटकी पढ़ी ॿुधाई हुई। अॼु छा तारीख़ आहे ऐं छा लिखियलु आहे अख़बार में। सभ खां पहिरियां त अरबा जो ॾींहुं आहे, 10 मई आहे। 10 मई अॼु 2023 ऐं इस्लामी जेका तारीख़ आहे उहा आहे 19 शवाल मुकरम 1444 हिजरी। जेका सुपर लीड ख़बर आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत जी आहे त इमरान जी गिरफ़्तारी क़ानूनी घुरिजूं पूरियूं करे अमल में आंदी वई। हू मुल्क दुश्मन हरकतूं करे रहियो हो ऐं अल क़ादिर ट्रस्ट केस नेब तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे अदालती हदुनि अंदरि गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां हिरासत क़ानूनी करार ऐं इमरान ख़ान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PTI जा सिंध में मुज़ाहिरा धरणा शहर बंदि करण जी कोशिशि बायूं गिरफ़्तारियूं। इन खां सवाइ जितां पेट्रोल सस्तो मिलंदो उतां ख़रीद कंदासीं, मुसद्दिक़ मलिक जो इहो चवणु आहे। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम में थोरो जेकॾहिं पाण शोबिज़ जे पेज ते निगाह विझी पोइ अॻिते वञूं त मज़ो ईंदो। अॼु लिखियलु आहे त मशहूरु टिकटॉकर जन्नत मिर्ज़ा जो हर कंहिं ते एतबार न आहे। मंगणो टोड़ींदड़ पाकिस्तानी मॉडल इंस्टाग्राम ते तस्वीरूं ऐं कैप्शन शेयर कयो। हाणे कंहिं ते भरोसो न आहे रहियो, हाणे कंहिं ते एतबार न रहियो अथमि जन्नत मिर्ज़ा। ऐं तस्वीरुनि में जन्नत मिर्ज़ा खे बैराड़ी में ख़ूबसूरत नज़ारनि विच में ॾिसी सघिजे थो ऐं टॉम क्रूज़ खे उॾामंदे फाइटर जेट MTV अवार्ड मिलियो। वाह वाह। इन खां सवाइ मुंहिंजूं हिकु ई वक़्तु 5 गर्ल फ्रेंड्स हुयूं, अदाकारा जो शर्मनाक इंकिशाफ़। सो बहरहाल तव्हांजा सितारा छा था चवनि उहो अमल बि पाण अॻिते वधायूं। ऐं मुंहिंजो सितारो चवे थो त ऑफ़िस में तव्हांजा मुख़ालिफ़ अॼु दोस्त बणिजी वेंदा। नेक अमल जे करे सभिनी खे वेझो आणे सघिजे थो। तव्हांजी आम शादीशुदा ज़िंदगी में अॼोको ॾींहुं ख़ासि हूंदो, कुझु जो ग़ैर मामूली थियण वारो आहे, इहो बि लिखियलु आहे। इन खां सवाइ ज़फ़र जसकाणीअ जो बुर्ज चवे थो त कारोबारी मक़सदनि लाइ तव्हांजो कंहिं शहर ॾांहुं ओचितो सफ़र मुस्बत नतीजा ॾींदो। ज़फ़र जसकाणी परेशान आहे त 2-4 ॾींहंनि खां वठी करे हुनजा सितारा कारोबार जे हवाले सां हुनखे आगाही ॾियनि था, जॾहिं त हुनखे पाण खे ख़बर न आहे त हुनजो छा करणु खपे हुनखे। आउं त चवां थो को न को कारोबार करे वठिजे, छो त हीउ कारोबार जे हवाले सां ब्रीफ करे थो। ज़फ़र जसकाणी खे डायरेक्शन वठणी पवंदी कारोबार वारी। ऐं इन खां सवाइ सरतान कैंसर जो जेको आहे सो बुर्ज, ॿारनि सां रांदि करणु तव्हांखे हिकु मसीह तजुर्बो ॾींदो, तव्हांजी ज़ाती महाज़ ते हिकु अहम तरक़ी थींदी। इन खां सवाइ दिलो जेको आहे ऐं तव्हांजो अॼु हिकु बहितरीनु ॾींहुं आहे, तव्हांखे उहा अहमियत ॾिनी वेंदी जेका तव्हां हमेशह चाहींदा आहियो। वाह साईं वाह वाह। सो नेठि इमरान ख़ान गिरफ़्तार थी वियो, एडिटोरियल अॼोकी अख़बार जो। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी पंजाब ॾुखियो मल ऐं डॉक्टर अजमल जा कातिल कॾहिं गिरफ़्तार थींदा कॉलम आहे। ॾाढा सुठा कॉलम आहिनि अॼोके अख़बार में, तव्हां पढ़ी सघो था। ऐं खोड़ सारियूं ॿियूं ख़बरूं बि अख़बार पढ़ण सां मुतालियो वधंदो आहे, मुशाहिदो वधंदो आहे ऐं ॻाल्हाइण जी सघ पैदा थींदी आहे। जेकॾहिं तव्हां बि का अख़बार पढ़णु चाहियो था त आउं तव्हांखे सलाह ॾियां थो त रोज़ानी जीजल अख़बार पढ़ंदा कयो। हुन में खोड़ सारो मवाद सुठो हूंदो आहे जेको तव्हांजी दिलचस्पी वटां हूंदो आहे। www.dailyjeejal.com तव्हां हिन वेबसाइट ते बि हिन अख़बार खे पढ़ी सघो था। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं छो त प्रोग्राम तमामु घणो कंहिं मसइलनि ऐं मामलनि जे करे देरि सां असां मतिलबु अॼु तव्हां ताईं इंट्रो पहुचाए रहिया आहियूं। थोरी देरि थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं। सो जीअं मोटंदासीं त मौज़ूअ में माण्हू तारुफ़ कराईंदासीं जल्दी जल्दी में। काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। ख़ुशि आमदी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो। मौज़ूअ महिमान पहुची चुका आहिनि। अॼु
खोड़ सारी कचहरियुनि सां असीं करण वारा आहियूं। तव्हां असांजो प्रोग्राम आख़िर ताईं ॾिसंदव, असांखे यकीन आहे, छो त ॼाणण वारो लाभायतो ऐं मालूमाती प्रोग्राम हूंदो आहे। अॼु वकील दोस्त असां सां गॾु आहिनि, कुझु सोशल इशूज़ ते बि ॻाल्हाईंदासीं, कुझु क़ानूनी मशवरा बि उन्हनि खां वठंदासीं। खोड़ सारी कचहरी थियण वारी आहे। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत टीवी स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदी उहा आहे एडवोकेट नजमा आवान साहिबा, उनखे बि असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। कैसी हैं? ठीक हैं आप? बिल्कुल, थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ॿियो दोस्त बि वकील आहे ऐं माशाल्लाह हाई कोर्ट जो वकील आहे, उन सां बि ॾाढो सुठो वक़्तु गुज़रंदो। सदाम ख़ान पेचू साहिब सां गॾु आहे। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आहियो। ॾाढा सुठा ऐं सुहिणा कलाम बि ॿुधंदासीं अॼु, ऐं कलाम ॿुधाइण जे लाइ असां ॾाढो ज़बरदस्त फ़नकार असां घुरायो आहे, ऐं उनजो नालो आहे मलूक मगसी साहिबु। मलूक साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी बि, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद बादल राही, वन एंड ओनली असांजो मौसीकार फ़नकार, सिंध जो असांजो प्यारो, सो बादल राही साहिब खे बि भलीकार चऊं था। मोहम्मद अली साईं ढोलक ते असां साथ निभाईंदो आहे, उनजी वॾी महिरबानी। सो कचहरी जो आगाज़ कयूं था एडवोकेट नजमा खां। नजमा जी, सोशल एक्टिविटीज़ में क्या हो रहा है आजकल? सोशल एक्टिविटीज़ में वर्किंग वुमेन राइट्स जो है उन पे काम किया है मैंने, उनके इश्यूज़, उनके राइट्स, और जस्ट लाइक कि उनको फैक्ट्री में जो ख़वातीन काम कर रही होती हैं उनको सैलरी जो बताई जा रही होती है वो मिल नहीं रही होती, उनको कॉन्ट्रैक्ट लेटर नहीं दिया जा रहा होता। ये छोटी सी एग्जांपल है, और ये कराची में ही है। बल्दिया टाउन की बहुत सारी फैक्ट्रीज़ ऐसी हैं जहाँ ये हो रहा होता है। न्यू कराची में कुछ फैक्ट्रीज़ हैं जहाँ ख़वातीन काम कर रही हैं। तो ये सारी चीज़ों को भी लेके चल रही हूँ, देख रही हूँ कि कहाँ हम अपना जो है एक रोल प्ले कर सकते हैं। तो अब आप बताएं, मसाइल हल करवाती हैं आप? कोशिश होती है कि भाई तनख्वाह कम मिल रही है, तो अवेयरनेस देना। अच्छा, कि आपका ये राइट है, क्या आपको पता है कि ये आपका राइट है? पाकिस्तान का कानून इस बारे में क्या कह रहा है? आपको एक कॉन्ट्रैक्ट लेटर दिया जाता है, उसमें क्या क्या टर्म्स एंड कंडीशंस होती हैं, उन्हें पता ही नहीं होता। इस बात पढ़ते ही नहीं, उन्हें वो दिया ही नहीं जाता। सही बात है। और जहाँ 8 घंटे की जॉब होती है वो 12 घंटे दे रहे होते हैं, तो ओवर टाइम काउंट हो गया। उन्हें वो ओवर टाइम जो होता है वो भी नहीं बताया जाता कि आपके ओवर टाइम्स हैं और इतनी सैलरीज के साथ इंक्लूड हो गई, ये भी उन्हें नहीं पता होता। सही। आपको पता है कि 18,000 बेसिक सैलरी थी, फिर 21,000 हुई, ठीक है, जिनमें से उन्हें 14,000 15,000 उस पर हायर किया जाता है, और वो भी पूरी सैलरी नहीं दी जा रही होती। सही सही। तो ये राइट्स उन्हें बताने ज़रूरी होते हैं कि आप कम से कम अवेयर तो हों, कि आपको पता हो कि हम ये काम कर रहे हैं और इतनी हमारी उजरत है। ये तो हमारा एक सोशल इशू ही नहीं है, ये मज़हब में ने भी हमारे कहा है कि मज़दूर की मजदूरी पसीना खुश्क होने से पहले अदा कर दी जाए। सही। तो ये चीज़ें नहीं फॉलो हो रही, ना किया जा रहा है। सही सही। इसी तरह जिस तरह बल्दिया फैक्ट्री में आग लगी थी, आपको याद होगा वो सानेहा, तो वो क्यों हुआ था, कैसे हुआ था? क्योंकि वहाँ कोई एग्जिस्ट नहीं था। सही। बंद कर दी। एग्जिस्ट होना चाहिए फैक्ट्रीज में, इंस्पेक्शन होनी चाहिए, लेबर डिपार्टमेंट को वहाँ जाके देखना चाहिए। ये चीज़ें हैं जो मैं अपना जो रोल समझ रही हूँ, या जो मेरा पार्ट है। हम कोई प्रोजेक्ट्स वगैरह के थ्रू ही जाके वहाँ अवेयरनेस देते हैं, उन्हें बता रहे होते हैं, कोई सेशन ले रहे होते हैं कि आपको ये मालूम होना चाहिए, ये आपका काम है। आप अगर करना चाहें तो आप की मर्जी, ये ना करना चाहें कम से कम आप बोल तो सकते हैं। सही सही। तो किस तरह से पता चलता है कि इन लोगों के साथ सही सलूक नहीं है, तो उनको अवेयरनेस दें? एक सर्वे किया जाता है। अच्छा। हम जिस ग्रुप में होते हैं, एक टीम ऐसी होती है, कुछ लोग जाके वो सर्वे कर रहे होते हैं। अच्छा। चाहे वो फैक्ट्रीज में हो, चाहे वो प्राइवेट सेक्टर में हो, यहाँ तक कि गवर्नमेंट सेक्टर में भी। हैरेसमेंट लॉ आपको पता होगा एक बनाया गया था 2021 का, जिस पे कोई इम्प्लीमेंट नहीं हुआ। सही। जबकि वो कहा गया था कि उसको फॉलो करना है, कमेटी बनानी है, किसी चाहे वो मर्द हो या औरत हो, किसी के साथ भी कोई हैरेसमेंट होता है तो वो उसको रजिस्टर्ड करवाएं, एप्लीकेशन दें, फिर उस पर वर्कआउट हो। कोई इस तरह का अब तक सिस्टम नहीं है आज के दिन तक। सही। तो हमारा ये काम होता है कि उस सर्वे के बाद हमें जब पता चल रहा होता है उस कम्युनिटी में ये काम करने वाले लोग ज़्यादा हैं, बल्दिया टाउन में फैक्ट्री वर्कर ज़्यादा हैं, तो हमारी एक टीम जाती है कुछ लोगों को जमा करना, फिर उसके बाद जाके हम पूरा वो एक प्रपोजल तैयार करते हैं, मैनुअल बनाते हैं, राइट्स बनाते हैं कि इनको किस चीज़ की नीड है। सही। फिर वो पूरा करने के बाद फिर जाके वो कम्युनिटी में अवेयरनेस दे रहे होते हैं। तो डरते नहीं है कि बताएंगे कि फैक्ट्री मालिकान हमें भी निकाल देंगे? भाई ये भी होता है कभी? हुआ है कि भाई जिन्होंने आवाज उठाई, हाँ, जिन्होंने आवाज, तकालीफ बहुत होती है लेकिन बताते नहीं, कहते हम ठीक हैं, खुश हैं, क्योंकि पता है कि बेरोजगारी से बेहतर है कुछ ना कुछ तो मिल रहा है। सही सही बात है। बच्चे हैं, एजुकेशन है, क्या है, महंगाई का ये आलम है। कुछ लोग तो बेचारे आवाज़ उठाते निकाल दिए जाते हैं, जो नहीं उठाते वो करते रहते हैं। सही सही। बस हमारा ये काम है कि हम उन्हें बताएं। यहाँ तक कि हम फैक्ट्री मालकान से भी मिलते हैं, एडमिनिस्ट्रेटर से भी मिल रहे होते हैं कि आप लोगों का ये कानून हमें दिया गया है पाकिस्तान ने, कोई गलत बात नहीं है, अब नहीं कर रहे, हम क्या कर सकते हैं, बताएं। ये तो गवर्नमेंट का भी काम है, गवर्नमेंट के इदारों का काम है। सही सही।
सही बात है। वकील साहब पेचू साहब असां गॾु असां वटि ईअं थींदो आहे साईं त जेकी बि पुराणा मुलाज़िम कंहिं प्राइवेट इदारे में हूंदा आहिनि उन्हनि जो बि बाक़ाइदा हिकिड़ो इदारो अलॻि सां आहे जेको उन्हनि खे ॾींदो आहे मतिलबु पेंशन वग़ैरह बि। पर असांजा इदारा ईअं हूंदा आहिनि त उन्हनि जा नाला मेंशन कंदा ई न आहिनि, ओॾे मोकिलींदा आहिनि। EOPI जीअं पाण वटि सिस्टम हूंदो आहे। छा चवणु चाहींदो इहो जीअं इदारनि में इहो सभु कुझु थिए थो त उनजे लाइ पाण बि कुझु करे सघूं था, पंहिंजो किरदारु अदा करे सघूं था। अवेयरनेस ताईं त ठीकु आहे, पर को माण्हू अॻिते बि वधे जेको को पिटीशन दाख़िल करे का ॻाल्हि अॻिते वधे, छा ख़्यालु आहे तव्हांजो? सर पिटीशन त ऑलरेडी अलाए घणे सालनि खां केतिरी हलनि थियूं। हिकिड़ो रिसेंटली मतिलबु मां हिकिड़ो केस पियो ॾिसां कि 1990s जो पियो हो ऐं अञा ताईं हुन में कुझु बि मतिलबु अॻिते प्रोसीजर न थियो आहे। सही। जेसि ताईं मैडम जी ॻाल्हि आहे मां उनखे कंटिन्यू कंदो हलंदुसि त वेजिस जेको मैडम खयो आहे त वेजिस कोड्स आहिनि ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां कि हिते सिंध वाहिद प्रोविंस आहे जंहिंमें सभु को घणा अपडेटेड लॉज़ पास थींदा आहिनि असेंबली मां, बट इम्प्लीमेंटेशन कान्हे। रिसेंटली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि असां यंग लॉयर एसोसिएशन हिकिड़ी असांजी हले थी, असां आवाज़ु खयूं पिया कि सिंध जे जेका यंग लॉयर्स आहिनि हुननि खे स्टीपेंड मिलणु घुरिजे। त स्टीपेंड्स जो थियो हुन में मतिलबु कानून पास थियो आहे, हर शइ थी आहे, हाणे हुनजे इम्प्लीमेंटेशन जो मसइलो आहे। अच्छा पहिरियां इहो हो कि असांखे हिनखे मजबूर करिणो आहे कि हिननि खे मतिलबु हिते खणी अचिणो आहे कि बाबा तव्हां हिते स्टीपेंड ॾियो यंग लॉयर्स खे जेका फेस था करनि प्रॉब्लम ऑन ग्राउंड। अच्छा हे थी वियो, हाणे हिकिड़ी कॉल वठूं पोइ कंटिन्यू कयूं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी बाबा केरु पिया ॻाल्हायो? सीमा पई ॻाल्हाए? जी बाबा छा चवणु चाहींदो पुट? अच्छा हाणे छा ॿुधंदो असां तव्हांखे छा ॿुधायूं? गानो ॿुधायूं तव्हांखे? कहिड़ो गानो ॿुधायूं तव्हांखे? शमन मीराली ॿुधायूं? वो जिते दिल जी दौलत जाम हुजे हलिया त हलूं अहिड़े देस ते, हलिया त हलूं अहिड़े देस ते। बस छा कयूं? वॾो आवाज़ करे ॻायूं त पोइ वरी ॿाहिरि निकिरणो पवंदो मूंखे त। थैंक यू बहुत शुक्रिया जी, बहुत शुक्रिया। नड़ी अलाए किथां अलाए कंहिं कॉल मिलाए ॾिनी आहे हुनखे। ठीकु आहे, 2-3 भेरा कॉल कई असांजे डायरेक्टर सम्झाए सभु अहिड़ो प्रोग्राम न आहे। पोइ बि चई मूंखे ॻाल्हायो नेठि दिलि रखण जे लाइ हुनजी कॉल असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कईसीं ऐं हुनजी फरमाइश नंढी पूरी कईसीं। उमेदु आहे तव्हां बि कॉल कंदव असां वरी असांजे प्रोग्राम में जेके मौज़ूम महिमान आहिनि उन्हनि सां का लाभाइती कचहरी कंदो, का ॼाण हासिलु कंदो, को मालूमाती सुवाल कंदो, तव्हांखे तमामु घणी मुफ़्त में ॼाण मिलंदी। छो त 2 वकील अॼु करे वेठा आहिनि, न त वकील अॼुकल्ह मशवरे जी फीस वठंदा आहिनि, सलाह जी फीस वठंदा आहिनि। अॼु जेको बि तव्हांजो कानूनी मामिलो आहे, किथे मुझल आहे किथे अटकियल आहे, त वकील दोस्त सां गॾु आहिनि। जी साईं तव्हां ॻाल्हि कई पे त सर मां तव्हांखे इहो ॿुधायां पियो कि अपडेटेड लॉज़ जेका बि आहिनि पूरे पाकिस्तान में सभु को घणा जेका पास थियल आहिनि उहे सिंध में थियल आहिनि। अच्छा पर मसइलो अचे थो इम्प्लीमेंटेशन। अच्छा इम्प्लीमेंटेशन केरु कराईंदो? सही, उहो बि असांखे कराइणो आहे, सोशल वर्कर खे कराइणो आहे, त पोइ जेका असेंबलीज़ में वेठा आहिनि हुननि जो छा कमु आहे? त जीअं मैडम चयो आहे कि लेबर वेजिस, हिन में त लेबर कोड्स आहिनि, वेजिस कोड्स आहिनि, हर शइ आहे, प्रोसीजर आहे, पर उते माण्हू वेंदे ॾिजनि था। सही, जस्ट लाइक ये पुअर्टी हले थी, जेको इन्फ्लेशन जो रेट थो हले। असल में छा आहे त महांगाई एतिरी आहे, चवनि था त इहे कोर्टुनि में 2-3 रुपया ज़ाया थींदा ॿाहिरि अहिड़े मामले ईअं। ऐं माण्हू हिकिड़ो चवनि था कि कोर्ट बि वञिणो आहे त टाइम वेस्ट थींदो। ठीकु आहे, घर में असांखे चूल्हो बि पंहिंजो मेंटेन करिणो आहे, असां होॾे वञूं उनखां सुठो आहे सही आहे, या 14,000 में 13,000 में कमु कयूं था, कुझु त घर अचे थो। त इहे सॼा जेका मसइला आहिनि, असल में असां अंडर डेवलप कंट्रीज़ आहियूं, असांखे ज़रूरत आहे हिकिड़ी इवोल्यूशनरी प्रोसेस जो। उहो केरु आणींदो? उहो मिडिल क्लास आणींदी, उहे लिटरेट माण्हू आणींदा जेके अञा ताईं चुप करे वेठा आहिनि। तव्हां हाणे रिसेंटली ॾिसो था कि मुल्क जा हालात कीअं था हलनि, ऐं हुन हालातनि में ईअं एतिरे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंस्टीट्यूशन असां नथा बर्दाश्त करे सघूं। सही सही, पाण वटि थोरी लीडरशिप जी कमी थी वई आहे। हाणे कोई अॻिते हर कोई लीडर आहे, हा न हर कोई लीडर आहे, पर कम जो न आहे न। माना जे मामले ते उथणु खपे, जिस मामले पे बात करनी चाहिए उसका कोई लीडर नहीं है। लीडर बिल्कुल सही कह रहे हैं आप। मिसल ये जैसे आप बता रही थी कि भाई ये जो डेली वेजेस पे काम कर रहे हैं या फैक्ट्रीज में काम कर रहे हैं, तो फिल्मों में देखते हैं उनके लीडर होते हैं, यूनियन होती है उनकी, बाजार तो कुछ भी नहीं होता कि भाई अपने राइट्स के लिए लड़ें, आगे आवाज़ उठाएं, कोई हड़ताल शड़ताल करें, फैक्ट्री बंद करें, कुछ भी नहीं होता। यूनियंस पे भी बैन लगाया जा रहा है, बंद हो गई है पाकिस्तान में। बहुत कम जगह ऐसी है जहाँ यूनियन चल रही है, वो भी लेबर यूनियंस जो होती है। और जब तक वो यूनियंस दोबारा एक्टिव नहीं होंगी ना, ये लेबर्स के इशूज़ मेरा नहीं ख्याल है कि आगे बढ़ेंगे या सोल्व होंगे। सही बात है, सही बात। और सबसे बड़ी बात ये मैटरनिटी लीव एक होती है, 3 महीने 4 महीने की दी जाती है ख़वातीन को।
पूरी दुनिया में कानून पास है, पाकिस्तान में भी है। बदकिस्मती से जब हमारे यहाँ ख़वातीन कोई ऐसी होती हैं जो प्रेग्नेंट होती हैं तो उन्हें ना कि ये आप लीव दें, उन्हें निकाल दिया जाता है जॉब से। सही बात है कि अब ये क्या काम कर सकती है। तो वहाँ उसका राइट स्टार्ट में ख़त्म हो गया, वो क्या करेगी, वो बोल नहीं सकती। तो हम ये चाहते हैं कि इस तरह की एक्टिविटीज़ होनी चाहिए कि जिसमें ये अवेयरनेस लोगों तक पहुँचे कि 3 महीने की आपकी लीव होती है, यहाँ तक कि अगर आपकी वाइफ प्रेग्नेंट है, जो हस्बैंड है उसको भी एक लीव दी जा रही है। आजकल तो ये बिल्कुल ही कानून पास हो चुके हैं, तो इम्प्लीमेंट क्यों नहीं होते? सही बात, ये हम लोग बोल नहीं रहे हैं। सही बात है। और सब अगर हो जाए तो बहुत ही अच्छा हो जाएगा। चलें एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं, उसके बाद मज़ीद बात करेंगे। असां गॾु मलूक साहब गॾु आहे, ॾिसूं को मलूकड़ो कलाम ॿुधाए असांखे। वाह वाह साईं। तोखां सिवा हो दस कीअं कयां काॾे मां वञा, नथो रुरिजे मुंहिंजो तोखां सिवा हो दस कीअं कयां काॾे मां वञा, दस कीअं कयां काॾे मां वञा, दस कीअं कयां काॾे मां वञा, सिवा वो दस कीअं कयां काॾे मां वञा। तोखे छा मां ॿुधायां छाए मुझे लाए मुझी जिंदगी आ तू, तोखे छा मां ॿुधायां छाए तू मुझे लाए मुझी जिंदगी आ तू, जे मूंखां ज़िंदगी जुदा हो दस कीअं कयां काॾे मां वञा, नथो रुरिजे मुंहिंजो तोखां सिवा हो दस कीअं कयां काॾे मां वञा। तांग रहे तो दिल बर जी ऐं ज़हन में हर वक्त तू आई, गो तांग रहे तो दिल बर जी ऐं ज़हन में ज़िंदगी जुदा हो दस कीअं कयां काॾे मां वञा, नथो रुरिजे मुंहिंजो तोखां सिवा हो दस कीअं कयां काॾे मां वञा। साजे अख वई लगी मीर जत चय मुझी निंड फिटी,
अख वई लगी मीर जत चय मुझी निड्रवा पिटी तुझे इश्क में थी मां यार फना वो दस किया कया का दे मावना नथुर जे मुझो तो खास वावो दस किया कया का दे मावना नथुर जे मुझो तो खास वावो दस किया कया का दे मावना वाह वाह मुक्सा वाह। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटींदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद। असां सां गॾु वेठो किट नजमा आबान ऐं सद्दाम ख़ान पेचू साहिबु गॾु आहिनि, उन्हनि सां कचहरी कंटिन्यू रखिजे थी। सद्दाम साहिबु ॾियो हाल वाल भला अदालतुनि जो ऐं इंसाफ़ जी फ़राहमीअ जो यकीनी थी वियो आहे या अञा सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे? पाण वटि चवंदा आहिनि इंसाफ़ देरि सां थींदो, जीअं तव्हां पहिरियां बि चयो पिए त अञा ताईं जेको आहे सो के केस अहिड़ा आहिनि जेकी अल्तवा जो शिकार आहिनि। सर जे सिस्टम कीअं सेट थींदो इहो? सेट तक़रीबन थी वियो आहे। असांजा लास्ट जेका चीफ जस्टिस जेका आया हुआ उन्हनि कुझु स्टेप्स खयां हुआ जंहिंमें उन्हनि मॉडल कोर्ट्स जो मतिलबु इस्टेब्लिश कयूं। सही। हुनमें इहो आहे की तव्हांखे हिकिड़ी पर्टिकुलर टाइम ड्यूरेशन ॾिनी वेंदी आहे की तव्हांखे केस ख़तमु करिणो आहे। ऐं हाणे त जेका डिस्पोज ऑफ केस थी चुका आहिनि हुननि जी तादाद बि चङी थी वई आहे। पर मां तव्हांखे जीअं चयो न की जगन साहिबु हे इवोल्यूशनरी प्रोसेस खपे थो। सही। हे कोई ईअं बटन कान्हे की माना हिनखे दबाईंदासीं ऐं ठीकु थी वेंदो। हिकिड़ो छो की असांजो जेका तारीख़ रही आहे साउथ एशियन कंट्रीज़ जी आफ्टर इंडिपेंडेंस, उहा अहिड़ी रही आहे की असां हिकिड़े पॉलिटिकल डिसेबिलिटी में हलिया विया आहियूं, स्टेबिलिटी कान हुई। देन पोइ इंस्टीट्यूशन्स खे हिक ॿिए जे साम्हूं खणी आया। तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो की जीअं पॉलिटिकली फ़ैसिला हाणे असांजे जुडिशरी जे हैंडओवर करे छॾिया अथनि त जुडिशरी क्रेडिबिलिटी ख़राबु थिए थी। जुडिशरी हिकिड़ी पर्टिकुलर प्रोसेस जे लाइ आहे, हिकिड़े पर्टिकुलर इंसाफ़ जे लाइ आहे, जस्टिस सिस्टम लाइ आहे। हुनखे तव्हां हिन में त न खणी अचो। जॾहिं तव्हां हिकिड़े इंस्टीट्यूट खे ॿिए जॻह ते तव्हां हुन कमु करण लाइ मोकिलींदो त पोइ छा बचंदो हुनजी क्रेडिबिलिटी? त मां इहो चाहियां थो, मां इहो मतिलबु असां कोशिशि कयूं था, यंग लॉयर एसोसिएशन जेका असांजी नौजवाननि जी आहे, त असां चऊं था की पर्टिकुलरली जेको एरिया आहे, जुरिसडिक्शन आहे हर कंहिं इंस्टीट्यूट जी, उते ई रहे, कमु करे ऐं उते ई पंहिंजी पॉलिसी डिवेलप करे, पंहिंजे जेका बि हुननि जा जेका प्रोसेस आहिनि हुननि खे ॾींहुं ॿ ॾींहुं अपडेटेड करे। मां नंढड़ो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो, जीअं मैडम चयो की तव्हां बि इन ॻाल्हि खे इंडोर्स कयो की कोर्ट में वेंदा वरी उते ख़र्चो थींदो, माण्हू नथा वञनि। अच्छा, फॉरेन में हाणे छा आहे हिकिड़ो मीडिएटर थी विया आहिनि, मतिलबु जेका सॉलिसिटर आहिनि, जेका एडवोकेट्स आहिनि, हुननि मीडिएटर जो रोल बि अदा करणु शुरू कयो आहे। उहे कोर्सिस आहिनि वॾा वॾा, उहे करे पोइ हुनमें स्किल डेवलप थिए थी। जीअं पंहिंजे ॻोठनि में असां वॾेरनि खे ऐं जागीरदारनि खे जीअं पंचायत वेंदी आहे, पर उते त अलॻि सिस्टम हलंदो आहे, हिकिड़ो ओल्ड सिस्टम आहे। पर हे हिकिड़ो अहिड़ी स्किल आहे जंहिंमें ॿ माण्हू अचनि था पंहिंजो जेको प्रॉब्लम खणी ऐं हुननि खे उते जो उते ई सॉल्व करे पर्टिकुलरली पंहिंजी हिकिड़ी फ़ी खणे थो लॉयर ऐं हुन मसइलो उते ई हल थी थो वञे, बजाए हिन जे की कोर्ट जी प्रोसीजर में वञे। कोर्ट में वरी तव्हांखे ख़बर आहे की प्रोसीजर आहे हिकिड़ो पूरो पर्टिकुलर, उन पर्टिकुलर प्रोसीजर में महीना लॻी वेंदा आहिनि। सही। कॾहिं हिकिड़ो वकील कोन्हे, कॾहिं ॿियो वकील कोन्हे, कॾहिं जज मोकल ते आहे। त इहे जेका डिलेइंग टेक्टिक्स जेका आहिनि, इहे यूज़ कयूं वेंदियूं टेक्निकलिटीज़, इन्हनि शइ मां बची वेंदा आहिनि। त घणो इम्प्रूवमेंट अची वई आहे। ऐं मां इहो न चवंदुमि की पहिरियों असांजे मुल्क जा हालात ख़राबु आहिनि की डिमोटिवेट कंदो आवाम खे की न आहे इंसाफ़। इंसाफ़ आहे, ठीकु आहे। ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते ईंदड़ वक़्त में मां ॾिसां थो की हाणे इन ॻाल्हि खे ईअं चऊं त हाणे ईअं न थींदो त के माण्हू मरी वेंदा आहिनि, उन खां पोइ वरी कोर्ट फ़ैसिलो कंदी आहे त बाइज़त बरी थी विया। कुछ चीज़ों में है, अभी भी है कुछ चीज़ों में। केड़ा किस्सा? जस्ट लाइक ये कह रहे हैं ना, फैमिली केसेस जो हैं, जस्ट लाइक खुला का केस हो गया, मेंटेनेंस का केस हो गया, बच्चों की कस्टडी का केस हो गया, इसको कोशिश कर रहे होते हैं कि हमें टाइम दिया गया 6 मंथ, कि आपने 6 मंथ के लिए इसको सॉल्व करने की करनी है। वो चाहे आप खुला लेनी हो, जो भी प्रोसेस होता है, ये यहाँ पे जाके बहुत रिलीफ हो गया है कि हम 6 मंथ तक कोर्ट को अपनी जो है ना वो कार्रवाई पूरी करके पूरी करनी है। वो 6 मंथ का मतलब है 3 to 4 मंथ 5 मंथ में उसको क्लोज करना है चैप्टर को। हाँ, ये अब वकील पर है। सही। कि वो कितनी जल्दी किसी अपने मसले को सॉल्व कर रहा होता है, ये हम पर होता है कि हम जाएं ना जाएं, या अदर पार्टी के साथ ना मिल जाएं। सही सही। तो ये सारी चीजें होती हैं जो हमारे माशरे का हिस्सा है। जो और आप जाती हैं और क्यों नहीं जाती ये भी बता दें। क्यों नहीं जाती, वजह क्या होती है? नहीं,
अल्लाह का शुक्र है मेरे पास जो केस है ना, मैंने कोशिश की है कि सामने वाली पार्टी कभी भी जो है वो मेरे लिए दिल से बुरा ना सोचे या बदुआ ना दे। अक्सर मैंने लोगों को बदुआएं देते हुए देखा है, वकीलों को, कि आज हमारी डेट थी वो आई नहीं है और ज़रूरी था, आज फाइनल होना था। वो ये होता है कि अब जैसे आज की जो शहर की कंडीशन है, ट्रांसपोर्ट का इशू हो गया था, तो इस तरह के भी इश्यूज होते हैं कि हम नहीं पहुंच पाते, या कोई पर्सनल इमरजेंसी हो गई समटाइम। मैं आज यहाँ पे बैठी हूँ, मेरे हस्बैंड जो है वो मेरी जगह पर कोर्ट में मौजूद है। अच्छा। उन्हें मैंने कहा आपने डिले नहीं करना, आपने यहाँ प्रेजेंट देनी है और बता देना है क्या क्या रीज़न है, जो भी हो। तो मुझे इस चीज़ की टेंशन बात है। ये बताया आपने कि आपका जो हस्बैंड है वो इस वक्त कोर्ट में है। वो कोर्ट में मेरी जगह घर में होना चाहिए था खाना पकाने के लिए। नहीं, वो भी लीगल ऑफिसर है, वो लीगल ऑफिसर है। ये एक एग्जाम्पल है, ये आप कर सकते हैं। अच्छा। अगर आप नहीं है तो आप अपनी जगह किसी को रिस्पॉन्सिबिलिटी दे सकते हैं, ये हम पर है, करना चाहें तो। सही। अब वो हमारे माशरे की या हम लोगों की थोड़ी सी रवि, मतलब दोनों आप कानून के माहिर हैं। इंशाअल्लाह ताला बेहतर करने वाला है, इंशाअल्लाह होंगे। तो कभी इस तरह से बातों बातों में लड़ाई नहीं होती? तुम्हें क्या कानून का पता, मुझे पता है सब, तुमने कौन सी वो नहीं, वो मेरे क्योंकि सीनियर हैं, टीचर भी हैं, तो वो मुझे अक्सर ही बात कर रहे होते हैं। ये अक्सर टीचर्स ये अपनी स्टूडेंट से शादी कर लेते हैं, क्या चक्कर है? नहीं, मेरी शादी तो पहले ही हो गई थी, टीचर बाद में बने हैं। अच्छा, बाद में बने। वैसे आजकल यही चल रहा है, ये ट्रेंड है आजकल। वो भी इसलिए पढ़ाते पढ़ाते प्यार हो जाता है। नहीं, हम लोगों को उससे पहले हुआ था। अच्छा। लेकिन ये बात की बात है, ये पुराने जमाने की बात है। हाँ। 90s की? नहीं, 90s की कहाँ ले गए, मैं सारे कदीमा की लग रही हूँ। तो अभी की हाल ही की बात है। हाल है, ये जो ताज़ा सैलाब आया था। 12-13 साल हुए हैं। अच्छा, 12-13 साल हो गए। सही। तो ये है कि इसे लग नहीं रहा 12-13 साल, अभी लग रहा है कि अभी हुई होगी शायद। अच्छा। ये अब आप कुछ ज़्यादा ही मोहब्बत से काम ले रहे हैं। वो ये है कि उन्होंने मुझे वकालत की तरफ जो है पुश किया। अच्छा। कि आप पहले से वकील थी शादी से पहले भी? नहीं, मैं वकील एज अ एडवोकेट मैंने छोड़ दिया था। अच्छा, डिग्री की हुई थी? जी बिल्कुल। लाइसेंस क्यों छोड़ा था? वो इसलिए मैं अभी यही बात कर रही थी कि मैंने जिन सीनियर्स के साथ स्टार्ट किया तो वहाँ में बड़ी डिसहार्ट हो गई। अच्छा। अब वो कहती है क्लाइंट आए, आप जाएं उसके साथ डेट ले लें, फला जगह जाएं, अपना खर्चा पानी भी उससे ले लें। तो ये काम मैं नहीं कर सकी क्योंकि अल्लाह का शुक्र है पीछे से तरह स्ट्रॉन्ग फैमिली से थी। तो मैं अपना खर्चा पानी क्यों लूँ भाई, 1500 दे सकता है ले लो। ये मैं अपने सीनियर्स की ज़बान बता रही हूँ। तो मैं इस चीज़ को बड़ी डिसहार्ट होती थी कि भाई वो मजबूर आया है, आप उससे खाना भी खा रहे हैं, आप उससे चाय भी पी रहे हैं, आप उससे 500-1000 रुपया भी मैं ले लूँ तो मैं ये नहीं कर सकती। सही सही। तो वो कई अर्सा 6 महीने 7 महीने मेरी ट्रेनिंग करते रहे, जिसमें से मैंने एक दिन भी ये काम नहीं किया। अच्छा। तो लास्ट टाइम उन्होंने मुझे कहा कि घोड़ा जो है घास से दोस्ती करेगा तो खाएगा कैसे। तो सही बात तो की ना उसने। हाँ, अब उसकी बात है, सही बात की। फीस ले रहे हैं यार हम उससे हैं। हम उससे एक फीस ले रहे हैं, स्पेसिफिक कोई खर्चा होता है, कोर्ट मैटर्स होते हैं, वो हम ले रहे हैं, फिर उससे नाहक क्यों लें। सही बात है, ये भी सही बात है। इस बात पे मैं अपनी प्रैक्टिस को ज़्यादातर कंटिन्यू नहीं कर सकी। फिर हस्बैंड आए, उनके साथ उन्होंने मुझे कहा कि आप कर सकती हो, करो। वो मतलब जब आए आपकी ज़िंदगी में उसके बाद ही कानून आपको सही समझ में आया? उसके बाद ही कानून सही समझ में आया। जबकि मैं एक सोशल एक्टिविस्ट, सोशल वर्कर, पॉलिटिकल एक्टिविस्ट हूँ। अच्छा। और सिंध कमीशन ऑफ स्टेटस ऑफ वुमेन से रिलेटेड हूँ, डिस्ट्रिक्ट सेंट्रल वहाँ देख रही हूँ। अच्छा। मतलब मेरा सारा रुझान जो है इस साइड पे रहा है ना, बहुत सारी चीज़ों में। इस चीज़ की कमी थी, उन्होंने लाके मुझे यहाँ पे भी कर दिया कि सही। बस देखिए अब रुझान मतलब इस साइड ज़्यादा है आपका? इस साइड ज़्यादा सोशल एक्टिविटीज़। सही। शोर की तरफ है तभी आज यहाँ बैठी हुई ना, वो मेरी जगह काम कर रहे हैं। ज़्यादा रुझान इधर है, उधर ही तो थोड़ा कम है। वहाँ कम है। वहाँ कम है, बिल्कुल कम। ये सुन रहे होंगे, फिर बाद में ये YouTube पे आएगा। कोई इशू नहीं है, सुन ले। हकीकत देखिए, सच बोलने भाईजान आपकी तरफ ध्यान कम है थोड़ा सा। आप मुझे फंसाएंगे। कोशिश होती है देखिए जिम्मेदारियाँ पूरी करने की, कहीं ना कहीं कोताही हो जाती है। सही बात है। बस खाना शाना बनाती हैं खुद हस्बैंड के लिए? कम बनाती हैं। कम मैंने खाने के लिए कम बनाती हैं या वैसे कम बनाती हैं? वैसे भी कम बनाते हैं। हमारा सारा दिन बाहर गुजर रहा होता है, शाम में तो बाहर के खाने खा रही हैं आप? हाँ, तो तबीयत खराब हो जाएगी आपकी। आप लोगों की दुआएं होंगी तो नहीं होगी इंशाल्लाह। दुआओं से तो नहीं, एहतियात भाई करनी चाहिए। चल रहा है, अल्लाह ताला चला रहा है। एहतियाती तदबीर भी होती हैं। तदबीर होती हैं? कौन सी होती हैं? क्या होती है? आपने हाइजेनिक फूड नहीं लेना, कोशिश करनी है कि सैलेड वगैरह बना लें बाहर, अगर वो खा रहे हैं वो कर लें। सही। जूस कोई लेके पी लें। ज़्यादातर बाहर होता है, एक्टिविटीज़ में होते हैं, कहाँ खाना बनाना और खाना होगा। आप बताएं मुझे। तो बाहर ही खा लेती हैं आप? क्या पसंद है खाने में आपको?
खाने में देखें दाल चावल बहुत अच्छा लगता है, देसी खाने जो है। ने कड़ी चावल बोला था, आप साथ में थे क्या कभी भाई? कड़ी चावल बड़े शौक से खाती हैं? पकोड़ों वाली कड़ी जो होती है ना वो, और इसके अलावा बिहारी टिक्का बड़ा पसंद है लोगों को। हम अक्सर वो बाहर खा रहे होते हैं, तो ये देसी फूड है वो खा लेते हैं। लस्सी बहुत है। वही चीजें जो आपको पसंद है, आपके हस्बैंड को वही चीजें पसंद है? पालक गोश्त वगैरह। या वो कहते हैं कि क्या खा रही हो तुम खामा? नहीं, पालक गोश्त हो गया, मकई की रोटी हो गई, क्योंकि हम भी थोड़ा देहात से बिलोंग कर रहे होते हैं, तो ये चीजें चल रही होती हैं। वैसे तैयार से ताल हो गया हुआ, बताया लग नहीं रही आप? माशाल्लाह। साईं मला इतना बुधायो, ता वकील आयो जी सर, वकील केड़ी खुराक रखा है इधन तो बुधाए रहो। आम मणनारी खुराक खाते हैं ना, या कुछ अलग है? को खड़ो कट्टी का बीच खुराक तो सेम है, खुराक जो तो खबर भी न पवंदी है टाइम में कि करें लंच करणो आ, करें डिनर करणो आ, बड़ी नॉर्मली जो खाधो हुंदो आहे। सही, हां ये खाइने वाली कैंटीन सन मेस आ, हां उते ही जेको उते तो मज़ो आता है। मेस में रायत बूंदी तांगे, हां ये नहीं ये मजे की गाल है, तो रायत हूंदी है। हां वाह वाह, डिस्काउंट घणो हुंदो आ। को कलाम बुधायूं भला तांगे? भले पाण में ता गाईंदा हो? न मां गाईंदो, झुंगारींदा तो हुंदो न के बेवफाई याद में कदे त कलाम गायो हुंदो? हां कदे जिंदगी में कोई हिकिड़ो लम्हो अहिड़ो गुज़रंदो आहे माण्हू गाईंदो आहे? गाईंदो आहे, पर उहा आवाज़ ॿुधण लाइ पोइ कोई कोई हूंदो आहे। असां ॿुधंदा सभिनी साम्हूं त गाईंदो न त ॿुधी वेंदो था। भाई मक्सी साहब सां गॾु आहे, मक्सी साहब चए थो त अहिड़ो कलाम ॿुधाईंदुमि जेको तव्हांखे कंहिंखे सम्झ में ई न ईंदो। भले ॿुधाईंदासीं, ट्रांसलेट कर लीजिए। का ॻाल्हि कान्हे। ए जिंदगी थई दस्ताम हो, ए जिंदगी थई दस्ताम जे इलर में तमेराने, जे पजी अभी है त बचाने, जे इलर में तमेराने, जे पजी अभी है त बचाने। ए जिंदगी थई दस्तामो, वो प्यारा जिंदगी थई दस्तामो, जे इलर वे तमराने, जे भजी अभी है त बचाने, जे भजी अभी है त बचाने। यख अल्लाह सहारो दुनी थइए, रसए दा जानी खे मनिए। यख अल्लाह सहारो दुनी थइए, रसए दा जानी खे मनिए। जे साथ दिए त बचाने, दिए तब बचाने, जे इलर में तमराने। ए जिंदगी थई दस्तामो, प्यारा जिंदगी थई दस्तामो, जे इलर में तमराने, जे भजी अभी है तो बचाने। इश्क न समझ मजाका, ए सिरानी आस्तीन सौदा। ए इश्क न समझ मजाका, ए सिरानी आस्तीन सौदा। जे कदम घटाए त मिराने, जे बजी अभी है त बचाने, जे कदम घटाए त मिराने, जे बची अभी है त बचाने। ए जिंदगी थई दस्तामो, वो प्यारा जिंदगी थई दस्तामो, जे इलर वे त मिराने, जे बची अभी है
माशूक मनाग निभाइन मगसी दस्तान छनाइन माशूक मनाग निभाइन मगसी दस्तान छनाइन जे दस्त छनाए थ मिराने जे भजी अभी है त बचाने जे दस्त छनाए त मिराने जे भजी अभी है त बचाने ए जिंदगी थई दस्ताम वो प्यारा जिंदगी थई दस्ताम जे इल रवे त मिराने जे भजी अभी है त बचाने जे भजी अभी है त बचाने वाह 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 आख़िर में वाह साईं मुझे जरी करणो छा आहे तोखे परचाइण ईंदासीं हकीकत जे इज़त कई त बि ठीकु आहे मोताए छॾी त बि ठीकु आहे हिन कलाम जी तिर्ज़त हुयो पर वाह जो कलाम ॿुधा चए पियो त जेकॾहिं तूं मूंसां गॾु हूंदे त पोइ मां बचंदुसि जेकॾहिं छॾे वेंदे त पोइ मां मरंदुसि हाणे मरे अलाए बचे था अॼुकल्ह जा छॾण में लेट ई नथा करनि लेट नथा करनि जल्दी छॾे था बस ॾियनि करे वरी सार हलनि ई कोन था कोई मरता भी नहीं है ये आजकल ये कहते हैं मैडम जी इसके ऐसे ही बाद चल रहा है करते हैं दौर थोड़ी देर बाद एक छोटा सा वक्फा ले लेते हैं गड रहे जो ॾिसंदा रहिजो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था इंटरनेट जी सर्विस पाकिस्तान में हिन वक़्तु ताईं मुअतल आहे तव्हांखे इहा बि अपडेट ॾियूं था हर तव्हां बि असां वांगुरु मोबाइल ॾिसंदा हूंदो त डेटा ऑन बि तव्हांजी हूंदी पर तव्हांखे को बि मैसेज हिन वक़्तु ताईं न पहुतो हूंदो तव्हांजो मैसेज किथे फॉरवर्ड न थियो हूंदो अञा ताईं इंटरनेट सर्विस मुअतल आहे ऐं किन तर्जिया निगारनि जो ख़्यालु आहे जेके हिते वेठा आहिनि वॾा वॾा तर्जिया निगार इन्हनि जो ख़्यालु आहे त जेसीं ताईं ख़ान साहिब जी जेका आहे सा ज़मानत नथी थिए या रिहाई नथी थिए तेसि ताईं इंटरनेट सर्विस मुअतल रहंदी इहा ख़बर न आहे हाणे छा थो थिए बहरहाल सो असां वटि मलूक साईं बि गॾु आहे मलूक साईं छा माना इहो माण्हू छॾण में देरी नथा कनि छा पिया चओ इहो छो माना छा चकर आहे इहो सॼो चकर छाजो आहे सॼो चकर छाजो आहे इहो सॼो चक्कर पैसो जो आहे न न पैसो आहे त पोइ प्यार बि मिले जान आजकल पैसे में हर चीज माण्हू ख़रीद करे माना दिलि बि त आहे न यार एहसास फील बि आहे 100 में हिकु आहिनि बिल्कुलु ईअं न बिल्कुलु न आहे 100 में हिकु सही हा पर माण्हू खे ख़बर आहे त हीअ दिलि बि माना कहिड़े कम जी जंहिंमें माना का शइ आसाइश बि न आहे का न जॾहिं सची मोहबत ख़्वारी आहे न ख़ाली रोडनि ते घुमणु हक़ीक़त आहे अगरि सची दिलि थींदो अगरि सची ॻाल्हि ते अचूं त पोइ पैसा पैसा को घर बर को अहिड़ो कोई अमीर नथो रखे सही सही पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त वरी दिलि खे दिलदारी ॾियण लाइ माण्हू चवंदा पैसो सभु हिते रहिजी वेंदो उहो त हाणे हर कंहिंजो ख़्वाहिश आहे हा रहिजी वेंदो हिते कॾहिं त कोन ईंदा कुझु न रहंदी मोहबत बसि इहो सोच जंहिं वटि रहे त बसि उहो इंसानु कामयाबु आहे बिल्कुलु ईअं तोखे बि लॻे थो उहो धकु लॻो आहे न न कहिड़ो इंसानु जंहिंखे धकु न लॻे हूंदो हाणे जंहिंखां बि पुछा करजे इहो ई ॿार न कंहिंखे धकु लॻंदो आहे को वरी धकु ॿिए खे हणंदो आहे न न ईअं न आहे हा ॾिस जंहिं तोखे धकु हयूं उन तोखे हयो न धकु हक़ीक़त आहे पोइ इहा ॻाल्हि आहे न त असां धकु खाऊं छॾो उहो धकु हयूं बसि अलाह उनखे ख़ुशि रखे इहो छो माना पोइ बि माण्हू उनखे दुआ ॾींदो आहे यार इहो अॼुकल्ह ईअं ई हूंदो आहे हाणे उनखे बददुआ ॾे बि छा फ़ाइदो मिलंदो असांखे लॻंदी त उहे बि कोन बददुआ नथो आहे हक़ीक़त आहे बिल्कुलु ईअं ई आहे न माण्हू पोइ बि ईअं निभाईंदो आहे त मथां हुनखे क्यास पए वीचारो दुआ थो करे ईअं थींदो आहे बिल्कुल सो बहरहाल नजमा जी आप कह रही थी कोई मरता नहीं है फिर भी ये क्यों फिर कहते क्यों है कि तुम्हारे सिवा मर जाऊंगा ये वो करूंगा वो करूंगा वाकई में कोई नहीं मरता आजकल आप प्रैक्टिकल देख लें ना वो ज़माना आ गया है कि तू नहीं और सही और नहीं और सही तो चलें एक कॉल सही अभी ले लें जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इरशाद जगानी साहब छा हाल आहे साईं बिल्कुलु ठीकु ठाक मौला जो करम आहे तव्हां ॿुधायो केरु पिया ॻाल्हायो ऐं कीअं आहियो अब्दुल शकूर हाले पतो हथड़ी हैदराबाद वाह वाह यार मां चवण वारो मां अब्दुल शकूर मां चई वरी चई विझां वरी हो चवे त मां सादिक थो ॻाल्हायां त मारे छॾईं न आवाज़ मूंखे थोरो थोरो लॻो त मां शकूर ई हूंदो असांजो साथी पर वरी मां चयो यार भुलिजी पवां हिन खां बहितर पाण पुछा कयां महिरबानी छा चवणु चाहींदो साईं प्रोग्राम ॾिसो पिया प्रोग्राम बहितरीन पियो हले अॼु को टॉपिक रखियो आहे न मज़दूरनि जो ऐं उनजी ॾियारीअ जो वकील वेठो आहे ऐं अधी वेठी आहे सही 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 हिननि जो टॉपिक सुठो आहे बहितरीन आहे
भाउ फनकार वेठो आहे, उस्ताद राही वेठो आहे, सभु बेहतरीन प्रोग्राम हली रहियो, मूंखे वणे पियो ऐं प्रोग्राम ॾिसां वेठो, एंजॉय कयूं पिया। वॾी महिरबानी। नेट सर्विस तव्हां ॾे हले थी, इंटरनेट हले थी तव्हांजे शहर में? हा थोरी घणी कॾहिं कॾहिं माना सिग्नल अचे थो ईअं, माना ईअं शफ़को ॾेई हले थो वञे। हा हा अलाह जो शुक्र आहे, बसि सही पाण खे शुक्रानो अदा करणु खपे। सही 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 सही, वाह वाह साईं। ॿियो को सवाल ववाल त न आहे तव्हांजो? न न साईं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं साथ सलामत हुजे। वाह वाह साईं, दोस्ती बरक़रार हुजे। इहो गुल तव्हांजा कीअं आहिनि भला? गुल अॼु के ॾींहुं कराची न वञी सघिया, हा 30 ते न वञी सघिया। अच्छा, अॼु हुनखे सुकायूं पिया उस में। सही सही। सो सबब छा हो साईं, छो न वञी सघिया? ही माहौल जेको थी वियो कराची में, गड़बड़ थी वई, हैदराबाद सही हर जगह ते थी वियो, उन करे रोज़गार खे धकु लॻी वियो। यही मसला हूंदा जेके असां हारियुनि खे थकींदा। सही सही सही। अॼु माना तव्हांजे लाइ बि ॾुखियो ॾींहुं आहे, छो त तव्हांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो बि थोरो माना ईअं सफ़र असां हुन ते आहे, गुज़र सफ़र असां हुन ते अच्छा त असांखे इंश्योरेंस पॉलिसी पवंदो खणे न। जी साईं। को इंश्योरेंस पॉलिसी खणे या कुझु करे, वकील साहब वेठो आहे वधीक ॿुधाए सघे थो त हारियुनि खे इंश्योरेंस पंजाब में मिले थी, हिते सिंध में छो नथी मिले? पंजाब में हारियुनि खे ज़मींदारनि खे मिले थी, ही सूबो छा पाकिस्तान में कोन्हे छा? सही सही सही। इन करे तव्हां पंहिंजी इंश्योरेंस पाण कंहिं इदारे सां कराए छॾियो बसि, ॿियो सरकार तव्हांजी वारो न कंदी। तव्हां जेके सालाना जेके इहे पॉलिसी वारा दोस्त इहे कॾहिं फिरंदा आहिनि, उन्हनि सां मशवरो कयो। हा बेहतर थींदो, बेहतर थींदो। वरी बि इहो त मां तव्हांखे इहो आर्ज़ी हल ॿुधायो, मुस्तक़िल हल बाक़ी थियणु खपे, हुकूमत तरफ़ां बि कुझु न कुझु बेनिफिट हुजणु खपे। पर बेनिफिट मिलणु खपे, इहो हारियुनि खे मिलणु खपे, कणक ते मिलणु खपे। वण अचनि पिया, वण मां दोस्तनि यारनि जा फुटी आहिनि, मथां बरसाति था ॿुधाइनि, हाणे फुटीअ ते अचनि पिया, रेट ॿुधाइनि पिया वॾो। हाणे जंहिंजूं उमेदूं अने में आहिनि त यार फुटी ॾींदी घर ठाराईंदुसि, पोइ यार हीअं थींदो उन त खाप पूरा थी वेंदा अलाए जे बरसाति पइजी वई। ॿियो कुझु न त अघ ई मुनासिबु कनि न, तंहिं ॾे कुझु गुज़ारो थी वेंदो, वरी पोइ जॾहिं फसल तयारु थींदो अघ लही वेंदा आहिनि। हा हा इहा बि ॻाल्हि आहे, बिल्कुलु पॉइंट इहो ई आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे जो हद खां वधीक हीअं तव्हां कणक जो रेट त पुछी ॾिसो फिलोर मिल वारे खां, तव्हांखे घणो रेट थो ॿुधाए। सही था चओ, सही था चओ। बरहाल 150 रुपया किलो साईं, 150 रुपया किलो अटो पियो मिले ॿाहिराड़ी में साईं। तव्हां त अञा घटि था चओ, हिते कराची ताईं जेकॾहिं तव्हां चकर हणंदो त 200 रुपया किलो थी वियो आहे अञा मथे। असांजे माशाल्लाह चक्की वारो अटो, चक्की वारो फिलोर मिल वारो न, चक्की वारो अटो और सादो जंहिंखे असीं चवंदा आहियूं, उहो 150 रुपया किलो हले पियो। 150 रुपया किलो हले। ॿियो हाल भला तव्हां ॾे अंब लथा आहिनि? अंब बि मार्केट में अची विया आहिनि। अंब किथे किथे लथा आहिनि? असां ॾे अंबड़ियूं अची वियूं आहिनि, बाक़ी अंब अञा नज़र न गुज़रिया। अंबड़ियूं अची वियूं आहिनि, हाणे कोयलो ॿधनि पियूं, हाणे कोयलो ॿधनि पियूं। असल जेका शइ आहे कोयलो ॿधणु, ऐं देसी अंब कोयलो ॿधी वियो आहे। भई सरोली अची वियो आहे मार्केट में, सरोली अची वियो आहे, असां वटां निकिरी वियो आहे, सरोली असां वटां निकिरी वियो आहे। उहो 1000 रुपया पेटी, जंहिंमें 8 किलो। सही सही सही। सभु अंब अची वेंदा, सभु अंब अची वेंदा। 20 तारीख़ ताईं अची वेंदा हलिया, ऐं तव्हां ॾे बि इंशाल्लाह गिफ्ट करे वठंदासीं। इंशाल्लाह। वाह 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 वाह। बसि अलाह ख़ैरु कंदो, बसि तव्हांजी मोहबत वञे। असां वरी अंब असांखे वणंदो आहे लंगड़ो, जेको वरी आख़िर में ईंदो आहे, छो त लंगड़ो आख़िर में मंडकाईंदो ईंदो आहे। तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे साईं? लंगड़ो। लंगड़ो, वाह वाह साईं, बादशाह आहे, बादशाह आहे, वो बि बादशाह आहे। इहो थोरो देरि सां ईंदो आहे, छो त इहो मंडकाईंदो ईंदो आहे, लंगड़ो आहे। लंगड़ो लंगाईंदो ईंदो आहे न वीचारो, टुपंदो ईंदो आहे न। पर अंब जी शेप में वरी सिंधड़ी वणंदो आहे मूंखे। सिंधड़ी जे हर शइ जो बादशाह आहे। हा सरोली ऐं अनवर अटोल खाइण वटा आहिनि। अनवर अटोल जेको खाईंदो तव्हांखे त ॿिया अंब विसरी वेंदा। अनवर अटोल उनजी खुशबू पवंदी आहे साईं। ऐं टंडे जाम में पवार साहब जो लॻल आहे, उन में तव्हांखे हर वैरायटी मिलंदी, ऐं उन में अनवर अटोल नंबर 1 ते आहे। साईं मां पंहिंजी गाॾीअ में हिकिड़े भेरे अनवर अटोल जी पेटी रखी हुई, पोइ वरी उहा पेटी जॾहिं घर खणी वियुसि, ॿ ॾींहं माना गाॾीअ में उहा पेटी पई। 2 ॾींहं खां पोइ जॾहिं उहा पेटी कढी त वरी 4 ॾींहं खुशबू पोइ बि गाॾीअ में अंब जी हुई। बिल्कुलु साईं, बेहतरीन अंब आहे उहो, बेहतरीन अंब आहे उहो, बेहतरीन।
सिंध जी सौगात आहे साईं, ये तव्हांखे पंजाब में कोन मिलंदो वॾा रोटोल, पंजाब में न मिलंदो आहे। सही सही, वॾी वॾी भली कचहरी था कयो, असां बि कंदासीं, पर महिमान चवंदा पोइ असां छो वेठाऊं। साईं महिरबानी साईं, महिरबानी, अल्लाह करे ख़ुशहाली। पर इंशाल्लाह वरी रूबरू बि कचहरी कंदासीं साईं, तव्हां ॾाढा भला माण्हू आहियो। इंशाल्लाह साईं, इंशाल्लाह, महिरबानी। देखिए वो कितनी मालूमात दे रहे थे। तो आप बता रही थी तू नहीं और सही हो संग दिल, और नहीं और सही हो संग दिल। ये क्या जमाना चल रहा है, किसी को किसी से मतलब वो कोई फीलिंग का कोई ताल्लुक? मैं आपको बताऊं, मैंने अभी रिसेंटली 4-5 केसेस ऐसे किए हैं कि 3 माह जो हैं उनकी शादी को हुए हैं। ये मोहब्बत की मुद्दत थोड़ी सी हो गई है। इतनी मुद्दत हो, 3 महीने में शादी हुई और डाइवोर्स के लिए आप कोर्ट में आ गए। 4 महीने हुए नहीं शादी हुई, आप कोर्ट में आ गए। तो ये क्या चल रहा है? सही ऐसे तो नहीं होता ना। पहले तो हम होता था कोशिश करते निभाने की, आजकल नहीं हो रहा यार, छोड़ो और बहुत है। हम काम करेंगे, हम जॉब करेंगे, हम और खुद कर लेंगे। तो ये ज़हनियत हमारी बन गई सोसाइटी की। तो ये नहीं होना चाहिए। सही, पहले सोचना चाहिए शादी से पहले, शादी के बाद फिर खामखा की ये 3-4 महीने में कहाँ आपका, आप सोचे तो सही कि एक चीज़ में अगर अंडरस्टैंडिंग नहीं हुई है, मे भी पॉसिबल दूसरी में हो जाए। सही, या अगर सामने वाला नहीं कर रहा तो आप कर लें। तो ये देखिए शादी का मामला तजुर्बाती नहीं होता कि भाई तजुर्बे करें, एक नहीं तो दूसरा चल रहा है। ये तो आप भी इस चीज़ के विटनेस होंगे कि कितने केस डाइवोर्स के जो हैं रजिस्टर हो रहे हैं। सही बात है। मैंने अभी जब केस फाइल कर रही थी, मैंने कहा क्लर्क से, मैं कहा आप ज़रा जल्दी कर दे, 1 बज रहा है ना। कह रहे मैडम अभी इंतज़ार करना पड़ेगा, आज की डेट में कम से कम 100-150 के राउंड अबाउट जो केसेस आ गए हैं, तो जैसा जिस पे साइन करते जाएंगे फाइल वो ओके होती जाएगी। अब सोचिए एक डिस्ट्रिक्ट के 100 से 150 केसेस आए हैं, तो बाकी डिस्ट्रिक्ट में कितने हुए होंगे? आपने कितनी तलाकें करवाई हैं अभी तक? अल्लाह माफ़ करे, मैं तो सोचती मैं घर बुलाती हूँ। अच्छा, अपने घर बुलाती हैं? अपने घर बुलाती हूँ, चाय पे दोनों पार्टीज को वहाँ पर बुला के तलाकें करवाती हैं। कोशिश करते हैं सेटलमेंट हो जाए। अच्छा, सेटलमेंट हो जाए। अच्छा। अल्लाह माफ़ करे, आपको पता है तलाक लेना और देना भी कितना बड़ा एक, सही बात है। जहाँ तक वो सेटलमेंट करने की कोशिश करें। वाले पंजो वाले या वो मैडम तलाकुन ज्वाल वाले सर मां तव्हांखे हाणे गानो ॿुधूं था कि 2021 जी रिपोर्ट हुई कि पाकिस्तान में जेको तलाक जो रेशो हुयो, डाइवोर्स, इहो मां तव्हांखे ट्रिब्यून जी न्यूज़ ॿुधायां थो कि माना पीक ते हली वई। सही, ठीकु आहे। ऐं सिर्फ़ु इन जी वजह इहा आहे कि इनटॉलरेंस, सही है, टॉलरेंस कान्हे। सही। अच्छा, हिकिड़ो त एजुकेटेड माण्हू हिकिड़ो इम्बैलेंस आहे, किथे मेल मतलब डोमिनेंट थियण जे करे तो किथे वरी फीमेल बस वो ना है थोड़ी भी कभी समझन कोन ना भी ॾाढी थी। हां, ने तो पाण ॻाल्हायूं था, हिकु कलाम ॿुधूं ने यार। बिल्कुल बिल्कुल। तो देने वटि हिकिड़ो आख़िरी कलाम आहे, इन खां पोइ कलाम बि कोन अथसि, तो इन को कलाम ॿुधी वठूं, उन खां पोइ अॻिते वधूं था। महिरबानी जी दा। हर ॾींहुं बेचैनीअ में गुज़रे, ऐं रात जो निंड फिटल आए। हर ॾींहुं बेचैनीअ में गुज़रे, ऐं रात जो निंड फिटल आए। इहो प्यार तुझे जो दिल पर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलल आहे। इहो प्यार तुझे जो दिल पर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलल आहे। हर ॾींहुं बेचैनीअ में गुज़रे, ऐं रात जो निंड फिटल आहे। इहो प्यार तुझे जो दिल पर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलल आहे। ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलल आहे। मां होश हूं ते बेहोश आहियां, तुंहिंजे प्यार में सफ़ा मदहोश आहियां। मां
ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे इहो प्यार तुंहिंजे जो दिलबर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे सिज भरे तूं जूं राहूं ॾिसां वरी सिज जे लाइ तो मां तड़पां छा सिज भरे तूं जूं राहूं ॾिसां वरी सिज जे लाइ तो मतड़ पालू जा अलाए कहिड़ो जादू मंतर कई मुंहिंजी गिणतिन में हर पल आहे इहो प्यार तुंहिंजे जो दिलबर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे हर ॾींहुं बेचैनीअ में गुज़रे ऐं रात जो निंड फिटल आहे इहो प्यार तुंहिंजे जो दिलबर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे केॾो नाम हुयो माशूक मिठा हाणे छा मां छा तो बणाए छॾियो केॾो नाम हुयो माशूक मिठा हाणे छा मां छा तो बणाए छॾियो जेके रही सवडेरा चवांदा हुया अॼु चरियो नाओ रखियल आहे इहो प्यार तुंहिंजे जो दिलबर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे हर ॾींहुं बेचैनीअ में गुज़रे ऐं रात जो निंड फिटल आहे इहो प्यार तुंहिंजे जो दिलबर ॾिस तोहफ़ो कहिड़ो मिलियल आहे वाह वाह नरड़ी साई था वठो मोटी ईंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था पेचू साहिबु पाण पंहिंजी कचहरी अध मां छॾीसीं तव्हां शरह ॿुधायो पिया पूरी फिगर हुई का शायदि उहा बि कार वारी हुई तलाकुनि जे हवाले सां खुला जे बारे में डाइवोर्स 2021 जी रिपोर्ट में तव्हां सां डिस्कस कयां पियो कि डाइवोर्स जेका थी हुयूं उहा पीक में थी हुयूं अच्छा रिकॉर्ड थी हुयूं पाकिस्तान जे अंदरि ओहो अच्छा हिन जी मां तव्हांखे जेका उहा ई डिस्कस कई कि मतिलबु इनटॉलरेंस ऐं ॿियो वरी इम्बैलेंस जेका कपल ठहनि था सही ठीकु आहे ऐं ॿियो जेको क्विक डिसीशन आहे हा हा ठीकु आहे उहो हिन शइ जी वजह सही सही अच्छा इहो नथा सोचनि कि मतिलबु अॼुकल्ह उहो जेका रिश्तनि जी जेका हिकिड़ो आदाब हुया हिकिड़ो रिश्ते जी अहमियत हुई उहा ख़तमु थी वई आहे सही सही अॼुकल्ह हर शइ मटीरियलिस्टिक थी वई आहे सही सही ठीकु आहे त हुन पॉइंट ऑफ व्यू सां इहे सोचे करे ऐं मतिलबु 2 महीननि में 3 महीननि में डिसाइड करे वेही था रहनि सही त अॻिते फ्यूचर में थोरो जेकॾहिं वधाइनि ऐं माना पंहिंजो पाण खे हिक ॿिए खे सम्झनि अञा त बचाव थी सघे थो सर ॿिन्ही पासे खां थींदो ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे ईअं हिकिड़े पासे खां कोन थींदो हिकिड़े हथ सां डेस्क वॼाईंदा आहिनि असेंबली डेस्क पोइ इहो डेस्क वारो कमु इहो थींदो आहे सही था चओ सही था चओ इहो शइ ईअं ई आहे पर पोइ ईअं चऊं त इहे जेकी लव मैरिजिस आहिनि उहे घणे भाङे हाणे असरायत ऐं कामयाबु न आहिनि
ईअं चई सघूं था न पाण। सर लव मैरिज में तव्हां एक्सपेक्टेशंस वधाए छॾियो था। अच्छा, मैं पलकों में बिठाऊंगा, मैं जन्नत दिखाऊंगा, मैं तारे तोड़ के आऊंगा, मैं चांद का टुकड़ा हो तुम मेरे लिए, ये वो। अच्छा रियलिटी वरी डिफरेंट आहे। सही सही। अच्छा 2 कलाक 4 कलाक जेको गुज़ारण वक़्तु आहे उहो तव्हां प्री प्लान करे ईंदा आहियो न कि यार हिन रेस्टोरेंट में वठी वञिणो आहे, हिते ईअं करिणो आहे डिनर, वरी इहो कचेरी करणी आहे, वरी मां की प्रपोज या वरी जॾहिं पहिरियों मोहबत हुजे थी त उहो त खणी पाण को बर्गर शर्गर माण्हू किथे ॿाहिरि खाराए सघे थो, पोइ वरी दायरा खुटी थो पए हमरा अॻिते हली करे, केतिरो टाइम हलंदो भला? सर खुटी बि पए थो, ॿियो 24 कलाक गॾु रहण ऐं 4 कलाक गॾु रहण में डिफरेंस आहे। हा हा। ऐं शादी सिर्फ़ु तव्हांजे माण्हू सां नथा कयो, इन पर्टिकुलर इंसान सां नथा कयो, शादी तव्हां हुनजी पूरी फैमिली सां कयो था। सही। त तव्हांखे कुर्बानी ॾियणी पवंदी अगरि शादी तव्हांखे हलाइणी आहे, अगरि तव्हां फैमिली ओरिएंटेड माण्हू आहियो। अगरि अदरवाइज़ त पोइ वरी तव्हांखे यूरोपियन कंट्रीज़ जो तव्हांखे ख़बर आहे। सही। 18 खां पोइ हर कोई। सही सही। अच्छा तो आप सेटलमेंट के लिए घर पे बुलाती हैं जी। तो कभी ऐसा हुआ कि किसी ने जाके घर पे मैसेज किया हो, मैडम आप कितनी अच्छी सोच वाली हैं, काश मेरी बेगम भी इस तरह की सोचती तो आज हम अलग नहीं होते? वो मेरे हस्बैंड के सामने ही कह रहे होते हैं यही। वो कहते होंगे कि आप तो लगी इतनी अच्छी बेगम मिली है, मुझे कह रहे हैं कितनी समझदार है। घर पे बुला के आपकी, मैंने कहा देखिए बेटियों का मामला है, हम बाहर ऑफिस में या रोड पे बैठ के नहीं कर सकते। अगर आप मेरे घर पे आके कंफर्टेबल, कौन सी तबलीग होती है, क्या बताती हैं, तो समझ जाते होंगे क्या? कोशिश यही हुई 2 केसेस में। क्या डायलॉग्स होते हैं आपके कि भाई आपस में सेट हो जाओ, सुलह कर लो, सही हो जाओ, अच्छी बात है? नहीं, मेरे ये डायलॉग तो खैर नहीं होते, लेकिन ये होता है जहाँ तक होता है मोटिवेट करने की, अपने मौशरती अपने चारों तरफ अगर हम इर्द गिर्द देखते हैं कि वहाँ फलां की मिसाल दे दी, मज़हब के हवाले से कुछ कोट कर लिया। मैटर्स कैसे हो रहे होते हैं, जैसे एक मैंने अभी बता रही थी कि एक वालिद साहब आए, उन्होंने कहा भाई मेरी बेटी जो है वो सास ससुर या नंदों की खिदमत नहीं कर सकती। अच्छा। तो उनके हस्बैंड को बुलाया, क्या मैटर है? उसने कहा हम अलग रखने को भी तैयार हैं, अलहदगी। अच्छा। आप ऊपर रहेंगे, वो नीचे रहेंगे, कोई काम मत कीजिएगा। तो यहाँ दरमियानी रास्ता निकल आया ना, उस वक्त वो राजी नहीं हो रहे थे, कोर्ट में आ गए, केस फाइल हो गया। फिर जब घर पे बुलाया या थाने में एक दफ़ा बुलवाया दोनों पार्टीज़ को, वहाँ सेटलमेंट हो गया उनका। उन्होंने कहा ठीक है हम अलग रखने को तैयार हैं, उन्होंने कहा ठीक है हम नीचे बैठ रह लेंगे अम्मा अब्बा। तो इस तरह की सेटलमेंट हो जाती हैं कुछ केसेस में, लेकिन ज़्यादातर जो होता है वो सेटलमेंट नहीं। कानूनी तरीके से क्या, कानून क्या कहता है कि सास ससुर की खिदमत करे, नंद की खिदमत करे या ना करे? कानून और शरीयत तो ये नहीं कहती। नहीं कहती ये हम तो हमारे यहाँ अखलाकी आदाब हैं कि भाई सास और वो माँ बाप हैं, ये हमारे अखलाकी आदाब हैं, हमारे बड़ों ने जो हमें सिखाया है कि भाई बड़ों की जहाँ तक हो आप खिदमत करें। मज़हब ने इसकी इजाज़त नहीं दी है कि आप सबकी रिस्पॉन्सिबिलिटी लें, लेकिन एज आ मुसलमान, एज एक इंसान हम दूसरे के लिए, एक दूसरे के लिए रिस्पॉन्सिबल होते हैं। अगर हमारे सामने हमारे साथ कोई रह रहा है, उसे किसी चीज़ की ज़रूरत है, तो हमारा फ़र्ज़ बनता है कि हम उसको वो पानी दे दें। एक तो ये मसला बता दिया आपने कि भाई अलग रहना चाहते हैं, और क्या मसाइल होते हैं ज़्यादातर क्या वजूहात क्या हैं? एक जगह पे जो मसला हुआ वो ये कह रहे हैं कि भाई इनका वेट ज़्यादा है। अच्छा, वेट ज़्यादा है, और वो बाहर चले गए, तो बाहर से उन्होंने अपनी वाइफ को भेज दिया कि इनका वेट ज़्यादा है, पाकिस्तान में जाके ट्रीटमेंट करवाएं, और वहाँ से फिर कहा मैं इनको साथ नहीं रखना चाहता। अच्छा, डाइवोर्स। तो वो मैटर पहले देखा नहीं था वेट? यही तो सारी बातें हैं ना, पहले वेट, यही हमने कहा वेट देखा नहीं था। तो उन्होंने फिर उनको कह दिया आपके वेट में ये मोटा हो गया या मोटी हो गई। अब ये कोई रीजन है? आप मुझे ये बताएं डाइवोर्स साथ न रखने का। फिर उसके बाद वो उसे डाइवोर्स फोन पे सही था, वेट सही आऊं पहले कहते न सर मुझे थोड़ा आए तो कट करे छडियो न तो मसलो थी वेंदो, तो हमारा वेट जे करे मसला है ना। अब आप बताएं ये इश्यूज अगर चल रहे होंगे, हम कोशिश करते हैं कहीं तक सेटल होने की, नहीं होता तो फिर ठीक है। नहीं, कोई एहसास, कोई नाम की चीज़ कोई नहीं है भाई, वेट बढ़ गया तो बस छोड़ दिया, ये क्या मसला हो गया? अब यही आपको ये साइकोलॉजिकल प्रॉब्लम है, मेंटली आपके डिस्टर्बेंस होती है जो आप ये बात कर रहे होते हैं, अदरवाइज नहीं है। उसको लग रहा होगा कि ताने देंगे लोग, मोटी मोटी क्या शो आ रही है। हाँ, और ऐसा कुछ भी नहीं था, नॉर्मल थी। जब मैं उसको मिली हूँ बेचारी बिल्कुल नॉर्मल, का मुझे उसने डाइवोर्स दे दी है मगर एक्सेप्ट नहीं कर रहा। फिर वो मैटर हमें कोर्ट में ले जाना पड़ा, वहाँ से जब एम्बेसी सऊदी अरब। उसके बाद आपने भी वेट पे कंट्रोल किया थोड़ा सा? नहीं, मेरा तो हमेशा से ऐसे ही है, और वैसे ही एज अ लॉयर या एज अ एक्टिविस्ट हम चलते फिरते ही रहते हैं, बैठते कहाँ हैं, हमारा काम ही वॉक करना है। सही बात है, सही बात है। लेकिन ये देखिए थोड़े छोटे छोटे मसाइल पे एक दूसरे का साथ छोड़ देना, मतलब ये होता है मेरा। मैंने देखा है कि उसके बाद भी कहीं अगर वो दूसरी शादी भी कर लें तो वहाँ पर भी सुकून नहीं मिलता। ये मैंने देखा है। और अल्लाह ना करे अगर आपकी औलाद होती है तो आप ये सोचें वो कितनी सरवाइव कर रही होती है, ना माँ की ना बाप की, बस कभी माँ के पास कभी फुटबॉल बन जाते हैं बच्चे आपके। तो आप ये सोचिए आपके साथ साथ आपका पूरा सिस्टम जो है वो इम्पेक्ट कर रहा होता है। सही।
तो ये चीज़ें हम अवेयरनेस से ही बता सकते हैं, अदरवाइज या माँ बाप आपकी तरबियत ऐसे करें, आपको ग्रोन ऐसे करें। सही बात है। अगर बाप का बेटे की, जहाँ अगर बेटे की खराबी है तो इसका मतलब है माँ ने कहीं ना कहीं कोताही की भी होगी अपने बेटे के साथ, उसको बढ़ावा दिया होगा। और अगर कहीं बेटी की है तो वही यही कि माँ बाप की तरफ से उसको ज़्यादा शे मिली होगी कि भाई ना बसे तो छोड़कर आ जाओ। सही बात है, खत्म करो। वैसे ये नहीं कहना चाहिए, ये नहीं होना चाहिए। बेटी को सही समझाना चाहिए। पहले होता था कि भाई तुम्हारा जनाजा निकलेगा यहाँ से। चलें एक आखिरी कॉल ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी साईं, केर पिया ॻाल्हायो? टीवी जो वॉल्यूम बंद कजो साईं। हेलो टीवी जो वॉल्यूम बंद कजाएं मिठा भाउ मुंहिंजा सोना मुंहिंजा पिरी। साईं वॉल्यूम तो बंद करे ॾियो, मां शो तव्हां ॾिसां था, शो में तो न पिया ॻाल्हायो। शो में नथो ॻाल्हायां साईं, बाक़ी किथे थो ॻाल्हायां? हिते मां को लाहू थी ठेले ते वेठो आहियां, लाहू थी लाना 10 रुपया गिलास आहे। शो में ही ॻाल्हायां पियो। वॾी महिरबानी। सो चलें जी, बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई, बहुत अच्छा लगा। साईं वकील साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ईअं थोरी माना ईअं कचहरी कईसीं पाण, अॼु माना ईअं असांजो मूड हुयो त अॼु को माना ईअं घणो ईअं सवाल जवाब वारो सुसो न हुजे, ईअं था कचहरी कयूं जीअं वेठा आहियूं पाण फैमिली मेंबर्स। सो मक़सद साहब तव्हांजा बि लख थोरा। आख़िरी मुस्ताद बादल जी आवाज़ में हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं। मोहम्मद अली साईं तव्हांजी वॾी महिरबानी, हयाती रही त इंशाअल्लाह सुभाणे वरी गॾु हूंदासीं। दुआ कजो मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ, सलामतुनि में हुजूं ऐं आईंदा का सुठी नवीद का ख़ुशख़बरी का चङी का ॻाल्हि मिले। पर हिन वक़्तु मुल्क जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। सो जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली सदाईं गॾु। वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी, वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी। हमने उनको न भुलाया न कभी याद किया। खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए। किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए। किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए। खुद अपने घर में वो मेहमान बन के आए हैं, खुद अपने घर में वो मेहमान बन के आए हैं। सितम तो देखिए अनजान बन के आए हैं, हमारे दिल की तड़प आज कुछ तो काम आए। किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए।
कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई, कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई। तुम्हारे बाद किसी रात की सहर न हुई, सहर नजर से मिली जुल्फ लेके शाम आए। किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए। वही है साज वही गीत है वही मंज़िल, वही है साज वही गीत है वही मंज़िल। हर एक चीज़ वही है, नहीं हो तुम वो मगर उसी तरह से निगाहें उठे सलाम आए, उसी तरह से निगाहें उठे सलाम आए। किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।